मसलो ज़ेर बहस आयो त बानो या बानियूं इहे छा आहिनि, इस्लाम इन मसइले खे कीअं मोल ॾिनो, इनखे कीअं हल कयो, या दौरे जदीद में इहो वॾो हिकिड़ो सुवालु उथारियो वेंदो आहे इस्लाम जे हवाले सां त इस्लाम ग़ुलामीअ खे रवा रखियो। त इन शइ खे बि थोरो सम्झूं असां। पहिरीं ॻाल्हि उसूली तौर ते इहा सम्झो त ग़ुलामी का इस्लाम जी पैदावार न आहे। ग़ुलामी पुराणी आहे, इंसानी जेतिरी तारीख़ आहे ओतिरी ग़ुलामी बि पुराणी आहे। इन जे बारे में का मुतयन ॻाल्हि का नथी करे सघिजे त फलाणे दौर खां वठी ग़ुलामी शुरू थी आहे। ग़ुलामी अलबत्ता पुराणी आहे, इंतिहाई पुराणी आहे। ऐं ग़ुलामनि सां जेको सुलूक रवा रखियो वेंदो उहो इंतिहाई बदतर हो। तव्हांखे मालूम आहे, पुराणे तारीख़नि में हलिया वञो, रोमन एम्पायर में हलिया वञो, फारिस में हलिया वञो, पुराणे हज़ारे साल पोइ हलिया वञो, तव्हां ॾिसंदो त ग़ुलामनि खे जानवरनि खां बि बदतर सम्झियो वेंदो। उनजे मौत जा मुक़ाबला ॾिठा वेंदा, जानवरनि सां उनखे विड़ायो वेंदो। पंहिंजे ज़ौक़ ऐं तबियत खे ख़ुशि करण जे लाइ उन्हनि खे मौत जे मुंहं में उछलायो वेंदो। इहे हालात हुया। इस्लाम जॾहिं आयो त पोइ ग़ुलामी इहे हालात हलनि पिया। ऐं ग़ुलामी उमूमन टिनि क़िस्मनि जी मुआशिरे में। हिकिड़ा त उहे माण्हू हुया जेके आज़ादु हुया पर उनखे पकिड़े करे ग़ुलाम कयो वेंदो। को माण्हू काथो पकिड़े करे उनखे सेल करे छॾियो। ऐं इंसाननि जूं बि पिड़ियूं लॻंदियूं हुयूं जीअं जानवरनि जी पिड़ी लॻंदी आहे। हर क़िस्म जो माण्हू हुते मिलंदो, जहिड़ी उमिरि जो चाहियो, जहिड़े रंग नस्ल जो चाहियो तव्हांखे मिली वेंदो। ऐं इहो आम रवाज जो माण्हू ग़ुलाम रखंदा, ॿ टे जेतिरी ज़रूरत हूंदी हुई या जेतिरी माली ताक़त हूंदी हुई ग़ुलाम माण्हू रखंदा। हिकिड़ी सूरत इहा हुई। ॿी सूरत हुई पुराणा जेके ग़ुलाम आहे उन्हनि जा नस्ल उहे हलंदा पिया अचनि। मालूम बि न हो त कॾहिं खां वठी इहे ग़ुलाम थिया आहिनि या इन्हनि जा ॿार ॾाढा ग़ुलाम बणाया विया, इहो मालूम ई न हो। ॿियो क़िस्म इहो ग़ुलामनि जो। टियों क़िस्म उहो जेको जंगीअ जे सूरत में थींदा, यानी कंहिंजी कंहिंसां जंग थी पोइ जेको फाते थींदो हो त उहो उनखे इख़्तियार हो त उन्हनि माण्हुनि खे पंहिंजो ग़ुलाम बणायो, मर्द हुजनि या औरतूं हुजनि या ॿार हुजनि। अलबत्ता इन खां पुराणे दौर में त वरी अञा सख़्तु हुयो माहौल। जंग जॾहिं थींदी त पोइ के जेके फाते माण्हू हूंदा हुआ बक़ाया माण्हुनि खे मारे छॾींदा, सभिनी खे मारे छॾींदा जेके बचंदा। पोइ इंसान अॻिते हली करे थोरो सोचियो त यार इहो नुक़सान थो थिए, अजायो माण्हू जा इन्हनि खे काराए थो बणाइजे, हिन खां कमु वठिजे। इन ख़्याल ऐं तसवुर पटंदड़ इंसाननि पोइ वरी माण्हुनि खे माफ़ु कयो, क़तल न कयो, अलबत्ता उनखे ग़ुलाम बणायो, पंहिंजा कम वरिता विया, मुख़्तलिफ़ उन खां कम वठंदा। इहे टे सूरतूं मुआशिरे में ग़ुलामी जूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं रिसालत ऐं नबूअत जी इब्तिदा थी त नबी सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन ग़ुलामनि जे हक़नि खे महफ़ूज़ कयो ऐं पाण सॻोरनि ग़ुलामनि जे हैसियत खे मथे आणण जे लाइ मुख़्तलिफ़ इक़दामात कया। मसलन नबी सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन खां मना फरमाई त कोई बि पंहिंजे ग़ुलाम खे अब्दी या अमती न चवे। इन खां बि नबी से मना फरमाई। अब्दी या अमती यानी बाना, मुंहिंजा बाना सिंधीअ में चओ। पाण सॻोरनि फरमायो न, कोई बि न चवे, असां सभु अलाह जा बाना। तव्हां उनखे चओ फता, चओ फताती, इहो लफ़्ज़ चओ, बाक़ी बानो न चओ। यानी छोकिरा जंहिंखे सिंधीअ में चओ, छोकिरा छोकिरी, अहिड़े नमूने सां सॾु कयो। बाक़ी इहो सॾु तव्हांखे हक़ु न आहे जो तव्हां हुनखे मुंहिंजा बाना या मुंहिंजी बानी चओ। इन खां बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना फरमायो। ऐं पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो बि फरमायो त तव्हां जेको कुझु पाण खाओ था उनखे खारायो, जेको पाण पायो था उनखे पारायो। ऐं ग़ुलाम जी खे आज़ादु कराइण जी तालीम ऐं तरबियत जे हवाले सां बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी तरग़ीबात ॾिनियूं आहिनि। पाण सॻोरनि फरमायो जेकॾहिं कंहिं वटि का बानी आहे ऐं उनखे सुठी तालीम ॾिए थो, तरबियत ॾिए थो ऐं उन खां पोइ उनखे आज़ादु करे उन सां निकाह थो करे त उन माण्हू गोया खे पंहिंजी जिंद जेका आहे उहो जहन्नम खां आज़ादु करे। ऐं ॿी हदीस में पाण फरमायो त जेको बानो कंहिं बाने खे आज़ादु थो करे त उन बाने जे हर उज़वे जे इवज़ में अलाह ताला हुन जे हर उज़वे खे जहन्नम खां आज़ादु थो करे। तव्हां ॾिसो हिकिड़े पासे ॾांहुं बाननि सां इहो रवैयो जेको मूं तव्हांखे ॿुधायो त पंहिंजे सिर्फ़ु शौक़ खे पूरे करण जे लाइ उनजी ज़िंदगी ख़तमु थी कई वञे,
हुनखे शींहनि जे आख़िरी में उछलियो थो वञे, हुनखे मुख़्तलिफ़ सख़्तियुनि में उछलायो थो वञे। ॿिए तरफ़ इहा तरबियत आहे आला दर्जे जी, जो हुनखे बानो बि न चओ। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो बि फरमायो त तव्हां हुन ते ओतिरो भार रखो जेतिरो हू निभाए सघे, एतिरी ज़िमेदारी रखोसि न ओतिरो कम ई न ॾियोसि हू करे न सघे। हिकु दफ़े हिकिड़ो साहबी सॻोरो कंहिं बाने खे मार ॾेई रहियो, अलाह जे रसूल हकल कई, फलाणा छा थो करे? उहो माण्हू डिॼी ॾकी वियो। पोइ हिते तकियं त अलाह जो रसूल आहे। ओड़ी महिल बाने खे चए थो आज़ादु आहे, अलाह ख़ातिर मूं तोखे आज़ादु करे छॾियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेकॾहिं तूं हुनखे आज़ादु न करे हा त तुंहिंजो ख़ैरु न। इन दर्जे जी तरबियत कई वई, इन आला दर्जे जी। ऐं क़ुर मजीद मके जी इब्तिदाई सूरतुनि में फ़क़ रक़ब ग़ुलामनि खे आज़ादु कराइण, ॻिचियूं आज़ादु कराइण जी तरक़ीब ॾिनी, हिकिड़ी तहरीक हलाई ऐं उभारियो माण्हुनि खे त इहा वॾी नेकी आहे, हिकिड़ी इहा नेकी तव्हां हासिलु कयो। ऐं इस्लाम में केतिरा ई अहिड़ा जुर्म आहिनि, ग़लतियूं आहिनि, जंहिंजे थियण जे सूरत में उनजो कफ़ारो या ॾंढु ग़ुलाम आज़ादु रखणु कयो वियो। त तव्हां ग़ुलाम आज़ादु कयो, हिन सूरत में ग़ुलाम आज़ादु कयो, हुन सूरत में ग़ुलाम आज़ादु कयो, तव्हां ते ॾंढु आयो। इहे अलाह रसूल तरफ़ां इक़दामात कया विया। हाणे इन जो फ़ाइदो इहो थियो त पहिरें क़िस्म जी जेका ग़ुलामी ऐं ॿिए क़िस्म जी ग़ुलामी उहे तक़रीबन ख़तमु थी वई। मसइलन पहिरें क़िस्म जी ग़ुलामी कहिड़ी? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कंहिंखे बि हक़ न आहे जो कंहिं आज़ादु इंसान खे ग़ुलाम बणाए। बणाईंदा न माण्हू, आज़ादु माण्हू खे पकिड़े करे ग़ुलाम कंदा। नबी साईं इहो हराम करार ॾिनो, हराम आहे, कंहिंखे बि इख़्तियार न आहे। ऐं उहे माण्हू जेके नसलनि बाद नसलनि ग़ुलामनि थींदा पिया अचनि, ग़ुलाम जी औलाद आहे, इहे बि सम्झो इहा ग़ुलामी बि ख़तमु थी वई। इहा जेका तरबियत कई वई न, इन तरबियत जे नतीजे में अहिड़ा माण्हू बि हुया जिन हज़ारे माना आज़ादु कया। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ जे लाइ अचे थो त उन 7-8 हज़ार माना ज़िंदगी में आज़ादु कया। कंहिंजे लाइ अचे थो कंहिं 2000 आज़ादु कया, कंहिं 1000 आज़ादु कयो, कंहिं 500 आज़ादु कया। नबी सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हालांकि मालदार माण्हू न, नबी सही सल्लम जे लाइ बि अचे थो 60 खां वधीक माना अलाह रसूल आज़ादु कराया, पंहिंजी ज़िंदगी में आज़ादु करे छॾिया। ईअं सम्झो त ग़ुलामनि खे आज़ादी मिलंदी वई ऐं हुनजो नतीजो इहो निकितो त हू ॿिन्ही क़िस्मनि जी ग़ुलामी ख़तमु थी वई। हाणे सिर्फ़ु हिकिड़ी सूरत रही, उहा कहिड़ी? जंग वारी। त हाणे जेकॾहिं जंग में के माण्हू हथ अचनि त उन्हनि जो छा कयो वञे? उन जे बारे में ॾिसो इस्लाम छा अहकामात ॾिना। इस्लाम इहा तालीम ॾिनी त जंग जी सूरत में जेकॾहिं तव्हांजी कंहिंसां जंग थी थिए ऐं तव्हांखे माण्हू हथ था अचनि त हुननि खे जेकॾहिं तव्हांजा माण्हू था अचनि त तव्हां उहो ॾेई वठी करे हुननि जा माण्हू तव्हां आज़ादु कयो, तव्हांजा आज़ादु कंदा बदिले तौर ते, बसि आज़ादु करे छॾियो। ॿी सूरत में जेकॾहिं तव्हांजा माण्हू होॾे न आहिनि ऐं तव्हांखे कैदी ठाहिया आहिनि त पोइ तव्हां 2 सूरतूं हुननि जे लाइ। हिकु त एवज़ो वठो, मुआवज़ो वठो उन्हनि माण्हू खां, बाबा कुझु मुआवज़ो ॾियो, जंहिंखे जेतिरी सलाहियत आहे ताक़त आहे उहा वठी करे हुनखे आज़ादु करे छॾियो, उनखे ग़ुलाम न कयो। नंबर 2 या अहसान कयो, अहसान करे हुनखे आज़ादु करे छॾियो। उन खां पोइ अलाह रसूल आख़िरी सूरत हिकिड़ी ॿी मुतयन कई त हाणे यानी आख़िरी सूरत उहा अहिड़ी आहे जो कोई बि माण्हू जेको आज़ादी हासिलु करणु चाहे पियो उन जे लाइ दरवाज़ो हमेशह लाइ खोलियो वियो। उहा कहिड़ी सूरत आहे? उहा मुकातबत जी सूरत आहे। मुकातबत जो मतिलबु छा आहे? मुकातबत हिकिड़ो इस्तिलाह आहे, उनजो मतिलबु इहो आहे जेकॾहिं को बि माण्हू पंहिंजे आका खे चवे थो मूंखे आज़ादी खपे, तव्हां बदिले में जेकॾहिं का जेतिरी रक़म चओ मुंहिंजे वस में हुजे मां ॾेई सघां कमाए करे, मां तव्हांखे ॾियण लाइ तयारु आहियां। या का अहिड़ी का ख़िदमत जेका तव्हां मूंखां वठणु चाहियो था ऐं उन खां पोइ मूंखे आज़ादी मिले, इहो जेकॾहिं को माण्हू मुतालबो करे थो त इहो हुकुम कयो, क़ुर मजीद में हुकुम आहे त तव्हां हुनजो मुतालबो पूरो कयो। अच्छा, इहो आका खे हुकुम, उन मालिकनि खे हुकुम ॾिनो वियो क़ुर मजीद में। अलाह ताला हुकुम ॾेई छॾियो त कोई बि माण्हू मुकातबत कराए चवे तव्हां हुनखे क़बूलु कयो। ऐं हिन बारे में त इहो हुकुम जेको आहे लाज़मी तौर ते क़बूलु कयो वेंदो या हिन में का मालिक खे बि को इख़्तियार आहे, ॿई कौल मिलनि था। अलबत्ता मुहक़िक़ आलिमनि जे लाइ इहा ई आहे त इहो लाज़मी आहे, इहो हुकुम आहे। ऐं हुकुम जेको आहे न उहो लाज़िम लुज़ूम जी तक़ाज़ा कंदो आहे, ज़रूरी हुजणु। त
त को बानो जेकर इहो मुतालबो करे थो त उन जे मालिक खे इहो मुतालबो मञिणो आहे। इहा अक्सर इहा मुहक़िक़ आलिमनि जी राय आहे। हज़रत उमर जी इहा राय आहे, हज़रत इब्न अब्बास जी इहा राय आहे, जलील क़दर साहब आहे। त इहो गोया के अहिड़ो रस्तो हो त हाणे कोई बि माण्हू जेके ग़ुलामी मां निकिरणु चाहे थो उन लाइ रस्तो खुलियल आहे। इहे सभु उपाय इस्लाम वरिता तां त कोई बि माण्हू आज़ादी हासिल करणु चाहे त उहो रहिजी न वञे। हाणे उनजे हथ वसा त जेको बि पाण में सलाहियत सम्झे थो त मां आज़ादी वारी ज़िंदगी गुज़ारे सघां थो उहो गुज़ारे, उनखे इख़्तियार आहे। हा जेकॾहिं पाण ई राज़ी आहे ग़ुलामी वारी ज़िंदगी में त भली उहो ग़ुलामी वारी ज़िंदगी गुज़ारे। इहे इस्लाम उपाय वरिता हुआ ऐं इन जे नतीजे में तव्हां ॾिसो त ख़ुलाफ़ाए राशिदीन जे दौर ताईं तक़रीबन ग़ुलामी तमामु न हुजणु बराबरि बसि, सम्झो न। हाणे जेकॾहिं उनखे यक कलम ख़तमु कयो वञे हा त पोइ मसाइल हुया, हज़ारे लखे इंसान ग़ुलाम हुया। उथंदे ई जेकॾहिं इस्लाम इब्तिदामी सभिनी खे चवे हा सभु आज़ादु करे छॾियो त माण्हू केतिरा ई अहिड़ा हुया जेके आज़ादु न कनि हा, एतिराज़ थिया, उहा तरबियत ई थियली न हुई। या ॿी सूरत इहा हुई त इहे हज़ारे लखे इंसान जेकॾहिं फारिग कया वञनि त वञनि काॾे हा, इनखे केरु संभाले हा। इस्लाम बि इन पोज़ीशन में न हो इब्तिदा में जो इंसाननि खे संभाले सघे। तंहिंजे करे इहा तरबियत कई आहिस्ते आहिस्ते मरहले वारनि खे गुज़ारे करे उन मरहले ते आंदो वियो जो हाणे कोई बि माण्हू पंहिंजी आज़ादी हासिल करणु चाहे त उहो हासिल करे सघे। त इहो मुख़्तसरनि यानी इस्लाम जेको आहे ग़ुलामी खे इन तरीक़े सां ख़तमु करे।